शहदाद कोट के कोटमुड़ी चौक पर कामरेड शानुल खोसो की सरबराही में संग्रार की प्रिया कुमारी की आज़ादी के लिए एहतजाजी मुजाहरा किया गया। शहर के सियासी समाजी तंजीमों समेत शहरियों की बड़ी तादाद ने शिरकत की। मुजाहरीन ने वश न्यूज़ से बात करते हुए कहा कि गुज़श्ता 22 माह से मासूम बच्ची संग्रार के नाम नहाद सैयदों के हवेलियों में कैद है, मगर अफसोस के पीपीपी हुकूमत समेत किसी ने भी कोई नोटिस नहीं लिया। मासूम न्याणी जेका पीरन वीरन हवेली संग्रार जे पीरन वटि कैद आहे उनखे आज़ादु करायो वञे। उनजी अमर जेका रोई रोई बेहाल थी वई आहे उनखे उनजो जेको यकीन आहे उनखे बरक़रार रखंदे उनजी न्याणी खे आज़ादु कराए उन्हनि सां मालिकनि सां मिलाए उन्हनि खे सुकून ॾिनो वञे। ऐं ॿियो जेको सिंध जे अंदरि वधंदड़ जेका बदअमनी आहे ही जेके धाड़ेल राज आहे उनखे ख़तमु करायो वञे। न त ही एहतजाज जेके आहिनि रोडनि रस्तनि ते असीं हिन एहतजाजनि में हूंदासीं गॾु। हिननि सिंध जी न्याणी प्रिया कुमारी जेका हिकिड़ी हवेली में कैद आहे उन्हनि सगरारनि खे हिकिड़ी जेकॾहिं तव्हां सिंधी आहियो मौज़िब आहियो त न्याणी खे माउ जे हवाले कयो वञे। ॿियो त हिन में वधंदड़ जेका ॿारनि सां ज़्यादती थिए थी, न्याणियुनि सां क़त्ल आम थिए थी। गाजी कुआवर जी रिसेंटली शबीरा खोसो आहे वारा जो पंहिंजे कंबर शहदाद कोट ज़िले खे ॾिसो त वारा में कुझु वक़्त अॻु नाज़िया चने सां गैंगरेप थियो आहे। फातिमा फुल्लो उन्हनि ॿारनि सां जेका ज़्यादती थी क़त्ल आम थिए थो त उन्हनि खे बंदि कयो वञे। ऐं शहदाद कोट सिंध जे अंदरि जेका बदअमनी वधी वई आहे त उन जे लाइ असीं मुतालबो था कयूं हिन इंतज़ामिया खे त जेका बदअमनी आहे उनखे रोकियो वञे। जेका 22 खां 25 महीना थी विया आहिनि, प्रिया कुमारी अगवा थी वई आहे, पर हिन वक़्त ताईं नोटिस नथो वरितो वञे। ऐं जेके सोशल मीडिया जे ज़रिए या माण्हुनि जे ज़रिए ख़बर पई आहे त उहो संग्रार जी जेकी सैयदनि जी हवेली आहे, ज़ाहिद शाह जी हवेली आहे, उन में कैद आहे, त उन जे ख़िलाफ़ु जेको आहे इंक्वायरी नथी कई वञे, न उनखे गिरफ़्तार कयो थो वञे। इहा हुकूमत जी वॾे में वॾी नाहाली आहे। हिन वक़्तु समूरी जेकी सिंध आहे उहा धाड़ेलनि जे हवाले कई वई आहे, पर वज़ीर आला सिंध के को भी टेंशन ना है, ख़ामोशी सां पंहिंजो कमु करे थो पियो। हिते जेको आहे रोज़ माण्हू मरनि था, रोज़ जीअनि था, उनखे परवाह ना आहे। असांखे प्रिया जी आज़ादी खपे। कश्मीर कंदकोट घोटकी समेत सॼी सिंध में अमन खपे। मुजाहिरीन का मजीद कहना था कि सिंध के असल मालिक तो हिंदू बिरादरी के लोग हैं, मगर इस वक्त जो जुल्म सितम हिंदू बिरादरी के साथ किया जा रहा है वो जुल्म की इंतहा के बराबर है। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी, शहदाद कोट।